इस्लाम अक़लियतुनि जे हक़नि जे तोहफ़ुज़ जो ज़ामिन आहे। अवाम खे जेसिताईं तकिड़ो इंसाफ़ न मिलंदो तब्दीली न ईंदी। अवाम खे रियासत मदीना जो ख़्वाब ॾेखारे दोखो कयो वियो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मुफ़्ती एज़म सिंध ऐं मरकज़ी जमायत अहले सुन्नत सिंध जे अमीर मुफ़्ती मोहम्मद जान नईमी मदरसा मज़हर अल उलूम बदीन में मरकज़ी जमायत अहले सुन्नत ज़िले बदीन जे बाडी जी चूंड ऐं हलफ़ बरदारी इजलास खे ख़िताब कंदे कयो। हुन चयो त सूदी निज़ाम जे ख़ात्मे खां सवाइ मईशत में बहितरी मुमकिन नाहे। इस्लाम ख़िलाफ़ साज़िशन ऐं कादियानियत जे फितने ख़िलाफ़ मुसलमान मैदान अमल में अचनि। हीउ फितने जो दौरु आहे। मुसलमान पंहिंजी ज़िम्मेवारियुनि जो अहसासु कनि। हिन चयो त दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी चाहियो था त मोहब्बत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे लाज़िम बणायो। जॾहिं त इजलास खे पीर सैयद ज़ियाउल्लाह शाह जिलानी, मुफ़्ती अहमद सादिक़ नईमी बगदादी, मौलाना हबीबुल्लाह जत, रिहान फरीद शेख ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। इन मौक़े ते मरकज़ी जमायत अहले सुन्नत जे ज़िले बदीन ऐं तिलके तलहार, बदीन, टंडबागो, मातली, गुलारती जा इहदेदार पिणु चूंडिया विया।